जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा घरेलू नुस्ख़ा ऐं कुझु सिंधी उपाय। असू चंड जो मेलो जेको कि असांजे मॉडल टाउन विनोबा विहार जयपुर में आयोजित कयो वियो, उन जो सफल आयोजन थियो ऐं उन में असां जेके सभिनि पंहिंजो क़ीमती समय कढी करे कार्यक्रम में उपस्थिति दर्ज कई ऐं भॻवान झूलेलाल जो आशीर्वाद बि प्राप्त कयो। असू चंड मेले जो आयोजन जी शुरूआत लाल साईं जी जोत जॻाए करे कई वई। हिन में असां जेकी समस्त कार्यकरणी ऐं विशेष कर मातृशक्ति जो धन्यवाद आहे जंहिं हिन कार्यक्रम में सहयोग ॾाढो सुठो सहयोग ॾिनो। असांजी जेकी मातृशक्ति आहे उन्हनि नंढड़े नंढड़े ॿारनि द्वारा डांस परफॉर्मेंस जेकी आहे उहा ॾाढी सुठी तरह सां प्रस्तुत कराई वई। लाल जा ॾोका बि लॻाया विया ऐं माता जा नवराता पिया हलनि त नवरातनि जी बि डांडिया डांस बि थी। त इन जो थोरो सो नंढिड़ो सो क्लिप मां तव्हां सां गॾु शेयर थी कयां। ॾिसो कीअं नंढे नंढे ॿारनि डांस जी प्रस्तुति कई आहे। शुरूआत कयूं था असां गणेश वंदना सां। ताड़ियों जोरदार ताड़ियों मारंगा वाह वाह लाल झूले लाल झूले लाल लाल झूले 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 लाल ओ आयो लाल झूले लाल ओ पिंगे वारो घराणे वारो ओ पल्ले वारो नसरपुर वारो ओ बाणो बाणो जेको थींदो झूले लाल को चींदो झूलेलाल जगती जो सभई झूलेलाल ओए तेरे बाबा दे दे अपनी शरण रहे सभिनि सम्माननीय सदस्यनि जो धन्यवाद जिन जे सहयोग सां असांजो ही कार्यक्रम जेको सफल थियो आहे। त इन तरह लाल जी मौजूं मल्हाईंदा रहियूं ऐं पंजड़ा ॻाईंदा रहियूं। जय झूलेलाल।